जी नाज़रीन, हाणे आवां खे आगाह कयूं मुबारकपुर मां दिलमुराद थाणे जद वटां अणॼातल पीरसन जो लाश मिलियो आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे ॾियूं पिया मुबारकपुर जी दिलमुराद थाणे जद वटां अणॼातल पीरसन जो लाश हथायो आहे। अहम ख़बर आहे दिलमुराद थाणे जद वटां अणॼातल पीरसन जो लाश मिलियो आहे। लाश जी सुञाणप हिन वक़्त ताईं न थी सघी आहे। मुबारकपुर मां तव्हांखे ख़बर ॾियूं पिया दिलमुराद थाणे जद वटां अणॼातल पीरसन जो लाश मिलियो आहे। मुबारकपुर मां तव्हांखे आगाह कयूं पिया दिलमुराद थाणे जद वटां अणॼातल पीरसन जो लाश मिलियो आहे। लाश जी हिन वक़्त ताईं सुञाणप न थी सघी आहे। मुबारकपुर मां तव्हांखे आगाह कयूं पिया दिलमुराद थाणे जद वटां अणॼातल पीरसन जो लाश मिलियो आहे। राब्तो कयो आहे मुबारकपुर में सागर महर सां। सागर आगाह कजो। जी सागर आगाह कजो, पीरसन जो लाश मिलियो आहे, छा तफ़सील आहिनि? हाँ जी सर, मुबारकपुर भरिसां दिलमुराद थाणे जी हद में नामालूम शख्स जो लाश हथायो आहे। जेको दिलमुराद थाणे जे लाइटाड़ी वटि नामालूम पीरसन जो लाश पुलिस पंहिंजी तहवील में वठी करे पोस्टमार्टम लाइ अस्पताल खणे वई, जॾहिं त लाश जी अञा ताईं का सुञाणप न थी सघी थी। ठीकु आहे सागर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।